छा जो लोड़ा छा चवनि था दरूद शरीफ बड़ी मोहब्बत प्यार सां सरकार मदीना ते बुलंद आवाज़ सां दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद लिन्नबिय्यिल उम्मी ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफज़्लिल्लाहि व बिरहमतिही व बिज़ालिका फ़लयफ़रहू व खैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्द व सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइक़ आहे, जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल आहे, जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं मालिक सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो, बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई न। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमखार नबी, गैबदान नबी जी ज़ात मथां, जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमन जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथां फरमायो। हीअ महफ़िल मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान अहल बैत मुनअक़िद कई वई आहे। ही ख़ास मालिक जे कर्म जो वक़्तु आहे जेको अल्लाह ताला अव्हांखे नसीब कयो आहे। हीअ महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल आहे। असांजी पंहिंजे पुंदर में पक आहे, जंहिं मालिक असांजे दिलनि में हक़ सच जो इरादो रखी हिन महफ़िल में घुराए हिन जाइ ते विहारियो आहे। उमेद आहे त मालिक साईं कंहिं बंदे खे ख़ाली न मोटाए। तमामु दिलि ख़ुशि आहे, हज़ारनि जे तादाद में अॼु हिन महफ़िल में ईमान वारा शरीक थिया आहिनि, जिन जो अचणु उन्हनि लाइ बरकत ई बरकत आहे। जो फरमान अव्हां जे करण ते हक़ सच जो पहुचे, उन खे तमामु दिलि में सांढे मज़बूत थी रहो। इन वक़्त जे हालात खां हर मुसलमान बख़ूबी वाक़ुफ़ आहे। अॼु उहो दौर आहे जो हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अहिड़े वक़्त में अव्हां नफ़्स अमारे शैतान खां जिन छॾाए हिन महफ़िल में शरीक थिया हो। तव्हां तसल्ला कयो
अज मदीना वारो साईं तव्हांजा आवाज़ ॿुधी रहियो आहे, तव्हांखे सुञाणे रहियो आहे। पाण फरमाइनि था हिकिड़ा उहे बंदा आहिनि जेके असां ते दरूद मोकिलनि था, दिलि उन्हनि जी असांजी मोहबत खां ख़ाली आहे। उहो दरूद असांजी बारगाह में मलाइक पहुचाइनि था। ॿिया उहे आहिनि जिनजो तवसल मोहब्बत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जान खां वधीक, वालिदैन खां वधीक, औलाद खां वधीक, वन्नास अजमईन जेके बि इंसान उन्हनि खां वधीक, उन्हनि जो दरूद असां ॿुधूं बि था, उनखे सुञाणूं बि था। ही सभु मिठे मालिक जो सरकार मथां करम आहे। हज़ूर जा तमाम मोइज़ात, बयन बुरहान, बरकतूं सभु ख़ुदा जी अतायत आहे। अक्सर करे हिन दौर में ॿुधी रहिया आहियूं, ॾिसी रहिया आहियूं, इन तारीफ़ जे बावजूद भी मुस्लमाननि जो अकुल कमु नथो करे। हरू भरू सरकार ते इल्ज़ाम हणी पाण खे जहन्नम जो पुतलो बणाइनि था। ये उहा ज़ात आहे, उहो नबी आहे त मैदान आख़िरत में अज़ आदम ता ईसा अलैहिस्सलाम ते हर पैगंबर नफ़्सी जी पुकार कंदा, नफ़्सी नफ़्सी नफ़्सी। हीअ ज़ात सैयद रसूल, इमामुल कुल, यतीमनि जो यार, बेवाहनि जी वाह, निधन के धन जो धनार, अखियुनि मां पाणी वहाईंदे अर्ज़ु कंदो अल्लाहुम्मा उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत। तो असांखे क़यामत जे ॾिहाड़े यादि कंदो, मदीने जो साईं यादि कंदो, जॾहिं त अल्लाह ताला सरकार मदीना जो इरादो न मोटाए, दुआ कीअं थो मोटाए सघे पियो? कहिड़ो इरादो? इस्लाम जे अवल वक़्त में मोह बैतुल्लाह ॾे न हुयो, मोह मस्जिद अक़सा ॾे हो, बैतुल मुक़द्दस ॾे। हज़ूर साईं नमाज़ पढ़ाए रहिया आहिनि, दिलि में इरादो रखियो रब करीम असांजे मथां करम फरमाए, असांखे ॾाढे इब्राहिम वारो क़िबलो अता करे। उन वक़्तु वही ख़िदमत में नाज़िल थियो आहे, फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा, जंहिं क़िबले में तूं राज़ी आहीं त कोई ॾहें था फेरा। दौरान नमाज़ में सरकार पंहिंजे रुख़ अनवर खे फेराए बैतुल्लाह ॾे मोकिलियो। बाक़ी जेकी सहाबा कराम मुक़्तदी पोयों आहे, उन्हनि बि हज़ूर जे पोयों अहिड़ी नमाज़ पढ़ी। हीअ ई नबी अलैहिस्सलाम जी जो इरादो, जंहिं इरादे जे करे ही बैतुल्लाह असांखे अता थियो। अवल वक़्त में ईअं न हुयो, मोह बैतुल मुक़द्दस। हज़ूर खे हिस पैदा थियो, ख़्याल थियो, त हज़ूर जो ख़्याल बि ख़ुदा जे तरफ़ां आहे। हज़ूर साईं पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे, जो आहे वही जेको मोकिले हुयो, यानी हज़ूर जो हर कलाम ख़ुदाई कलाम आहे। इहो इरादो बि अल्लाह पाक नबी जे दिलि में आंदो त मुंहिंजा हबीब तुंहिंजो इरादो मुंहिंजो कर। उन वक़्त में जिब्रील ख़िदमत में अची अल्लाह जो पैगाम पहुचाए थो। साईं करीम रुख़ खे फेराए बैतुल्लाह ॾे मोकिले नमाज़ पढ़नि था पिया। त उहा ज़ात आहे जंहिंजो इरादो बि ख़ुदा न मोटाए, दुआ कीअं मोटाईंदो? अॼु तव्हां तसल्ला कयो, सिक वारनि जो दरूद, मोहबत वारनि जो दरूद सरकार मदीना ॿुधी रहियो। अस्माउ सलात अहले मोहब्बती व आरिफ़हुम, असां अहले मोहबत वारनि जो दरूद ॿुधूं बि था त उनखे सुञाणो बि था पिया। अॼु तव्हांखे दिलबर सुञाणे रहियो, मुबारक हुनखे आहे जिन खे यार हिन दुनिया में सुञाणो त क़यामत में बि सुञाणींदो त तूं उहो मुंहिंजो उम्मती आहे जो अहिड़े वक़्त में तूं मुंहिंजे मन दरूद मोकिलींदे रही। मुबारक अव्हांखे आहे, अव्हां जन्नत ख़रीद कई आहे। अॼु तुंहिंजो आवाज़, तुंहिंजो इश्क भरियो सॾु, दर्द भरी दाह सरकार पहुची रही आहे। ऐं इहा बि तसला कर, इरादो रखणु तुंहिंजो कमु, सिक सां सड़णु तुंहिंजो कमु,
सलात पढ़ो तुंहिंजो कमु हथड़ा मथे खणी तुंहिंजे लाइ दुआ घुरणु मदीना रसण जो कमु ही उहा दुआ आहे हिकु नबी जो सहाबी आहे सैयदना जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हीं के दिल में इरादो थियो छो न मां सरकार जी दावत कयां मुझे घर में कुर्ब जा कदम भरे अचे बीबी सां सलाह थो करे पुछे तो घर में कुछ आहे वो जवाब ॾे थी तो बाझाई सिर जवान जा रखिया आहिनि ॿियो कुझु हर हिकिड़ो पहरू बीठो आहे हे तो पूरो न पवंदो माई चवेसि तोखे नबी जी मोहबत आहे तो वञी अर्ज़ु कर पाण ईंदो पूरी थी वेंदी ये हज़ूर जी ख़िदमत में आयो या रसूल अल्लाह फिज़ा कबी ओमी मुझी दावत कबूल की पंहिंजे चंद साहबनि सां अचो पर मां दावत कबूल आहे ऐलान तो साईं पाण फरमाए तो सारे साहबनि खे दावत आहे जाबिर हज़ूर साईं जन कुर्ब जो कदम भरे जाबिर जे घर आया आहिनि अॼु वो चङो माण्हू अचे थो गाली जा गरम पथार जन था हज़ूर साईं तॾनि ते वेठो तॾनि ते वेहण वारो नबी जंहिंजा कदम अर्श जे मथां पचनि था अल्लाह जी तक़दीर गालिब थी जाबिर जा ॿई वेझड़ा फौत थी विया घर वारी चए थी जाबिर ॿोड़ो न ॻाड़जे दर्द जी दाह न कजे अॼु करीम जा आमद जा अॼु ख़ुशीअ जो इहारो नबी जे आमद जे करे एॾो कमु विसरी वियो आहे सुभान अल्लाह जॾहिं महबूब साईं जन कुर्ब जा कदम भरे आया आहिनि जंहिं वक़्तु सरकार दावत क़बूल फरमाई आहे फरमाइनि था त घरवारी खे चयो त अटो ॻोहे रखो जॾहिं असां ईंदासीं हो मानी तयारु कंदी वेंदी त मां वंडींदुमि छो त मुंहिंजो साईं कासिम आहे वंडीदड़ आहे विरहाईंदड़ आहे ॾींदड़ आहे अॼु बि हिन महफ़िल में वंड नबीअ जो हली रहियो आहे साईं जन तलड़े ते वेठा आहिनि साहबा कराम आहिनि साम्हूं पाण पुछंदा जाबिर तुंहिंजा फर्ज़ त कोन्हनि जाबिर छा चवे ये सच थो ॻाल्हाए साईं ते बार थो पहुचे ॾुख थो थिए जे कूड़ थो ॻाल्हाए बि गुनाहगार थो थिए या रसूल अल्लाह आराम में आहिनि फरमाइनि था भली आराम कनि पर असां सां गॾु मानी खाईंदा सुभान अल्लाह माई जखन मां पाणी वही हलियो ओढ़ा गाड़े रही आहे पाण मां छो थी रहियो आहियां मुंहिंजा साईं तव्हां मुंहिंजे मर्द खां पुछियो आहे अॼु असांजे लाइ ख़ुशीअ जो ॾियारो आहे बरकत जो वक़्तु आहे मुंहिंजा बचड़ा ॿई शहीद थिया ॿई जान कान्हे का घर में पिया जॾहिं फौत थी आहे त माई अछो लटो मथो विझी बचड़े खे सुम्हारे छॾियो पाण फरमाइनि था त किथे आहिनि तुंहिंजा बचड़ा साईं हिन कोठी में सुतल पाण फरमाइनि था हलूं था बचनि जे बसो हज़ूर अॻ में आहे जाबिर हज़ूर जे पोयों पासे में माई हलंदी रहे थी जॾहिं लाशनि जे बसां साईं आयो आहे माई जखन मां ॻोढ़ा ॻड़ी रहिया आहिनि पाण करीम उन कपिड़े खे पाण परे करे हथ रखी फरमाइनि त कुंभे सुभान अल्लाह उथो ख़ुदा जे हुक्म सां इशारो नबी पाक कंदो वियो बेजाननि खे जाने सुभान अल्लाह या नबीअ जो मौजज़ो उहे ॿई बचड़ा इन हुक्म खां बाद में बेजान हा जान वारा थी उथी वेठा सरकार जे पाक पेर ॾिसी रोअनि था पिया पाण हथड़ो कुर्ब जो घुमाइनि था अच उन ॿिन्ही बचनि नबी अलैहिस्सलाम सां गॾु मानी खाधी यानी अल्लाह पाक नबी अलैहिस्सलाम दिल में उहो कर्म रखियो आहे त जो इरादो नबी फरमाईंदो आहे ख़ुदा इरादो बि नबी जो न मोटाईंदो आहे हुकुम ख़ुदा खे मोटाईंदो तव्हां हिन वक़्तु
नबी जो वंड हासिल कर रहा है, सुभान अल्लाह अल्लाह नबी जो वंड हासिल कर रहा है। फरमाया तो वल्लाह मोती व अना कासिम, मुझे मथा अल्लाह जी अता है, मां उनके तक़सीम कर रहे हो, वॾे रहे हो, विराए रहे हो। अॼु उहो वॾे महफ़िल में तो असांखे मिली रहियो आहे। सुभान बेशक बेशक जिनखे हिन ज़ात जो वंड मिलियो छा न करणु हूंदो। दुआ को अहिड़ी महफ़िल हुजनि, आमीन आमीन घर इन इश्क सां आबाद हुजनि, आमीन असांजे सहन ते ज़िक्र ख़ुदा हुजे, आमीन। ज़िक्र मुस्तफ़ा हुजे, आमीन। असांजा बच्चा ॿार बि आशिक़ रसूल बणिजी वञनि। आमीन आमीन दिल तमामु ख़ुशि आहे त बंद जे भरिसां हिकु शहर आहे, पट ते मख़लूक त ॾिसो क्या आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी मोहब्बत आहे। मोहब्बत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे, मोहब्बत उते पहुचाए जिते ॿियो पहुची नथो सघे। हीअ मोहब्बत आहे, तुंहिंजो शान जो ख़ुदा आला ऐं बाला को आहे। हिकु असहाब रसूल सैयदना बिलाल, ज़ात जो हबशी, शक्ल जो सादो, ज़बान जो माटो। उन्हीं खे ख़बर पई त हिकु जवान शहर में कुर्ब जा कदम हरे आयो आहे, जंहिंजो नालो आहे मोहम्मद मुस्तफ़ा। नबूअत जी दावा करे थो, मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाए थो। मां बि त वञी ॾिसां यार सोने खे, ज़ियारत कयांसि। जॾहिं जाबिर हज़ूर जे ख़िदमत में आयो आहे, नज़र हज़ूर जे पाक चेहरे ते पहुती आहे, दाह करे किरी पई। अखियुनि मां लुड़क वहनि था, पाण करीम जे हथ मुबारक खे ड्रिघेड़े जाबिर खे मथे कनि था। हथ मथे ते आहे, कलमे जी तलक़ीन कनि था। कुझु वक़्तु जाबिर हुज़ूर जी ख़िदमत में वेठो, अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह फिदा कबी ओमी, थोरो घर कम थी मां वठी अचां। फरमान था वञ। हुज़ूर फरमा जाबिर कलमे खे इज़हार न कजे। मुंहिंजा साईं सेखारे बि कलमो त आहे, वरी मनो कयो था। फरमान था मनो न आहे, मुशरिकनि जो ज़ोर आहे। जे कलमो पढ़ंदे हो ॿुधंदा चिड़ंदा, मथां तोखे ॾुख ॾियनि, मां सही न सघंदुसि। हज़ूर साईं मनो फरमाई, ये ख़िदमत मां मोकिलाए निकितो आहे ॿाहिरि। ॿी घिटीअ में टोलो मुशरिकनि जो बीठो आहे। इश्क मोहब्बत ज़बान में कर्म शुरू थी। जॾहिं मुशरिकनि बिलाल जो आवाज़ ॿुधो, चिड़ी विया। हाँ ज़र ख़रीद ग़ुलाम, दर ते कमाइण वारो, मज़दूरी करण वारो, असांजे मुंहं ते पंहिंजे नबी जो कलमो पढ़े थो, मथां पटिजी पिया। ज़बान में कलमो किरी पियो, ज़बान में कलमो लोहू लोहान थी वियो, ज़बान में कलमो। हिन जो मालिक जंहिं ख़रीद कयो उहो मथां आयो आहे। बिलाल आख़िरी पसाह थी, इन कलमे खे छॾ, तूं मुंहिंजो ग़ुलाम आहे, जीअं चवे तीअं कयां, तोखे चङी जाइ बि ठाहे ॾियां ऐं शादी बि करायां। रोई चवे थो, दा मूंखे न चओ ॿीहर, मां दर ते विकामजी चुको, सिर यारा तो क़ुर्बान। हीअ मोहब्बत ही जेका ना चीज़ खे चीज़ करे थी। नमाज़ ज़हर जो वक़्तु आहे, पाण फरमाए त आहिनि बिलाल। बिलाल काथे आहे? ख़िदमत में हाज़िर थियो। फरमाए बिलाल अज़ान ॾे। मुंहिंजा साईं हाज़िर, काथे ॾियां अज़ान? फरमायो त बैतुल्लाह जे मथां बि बांग चओ, हालांकि शरअन जाइज़ न आहे, अॼु ताईं न ईअं कंहिं कयो आहे, न को करे सघंदो। पर नबी अलैहिस्सलाम इख़्तियार जो मालिक आहे, ख़ुदा नबी खे काइनात मुख़्तार करे मोकिलियो आहे। जीअं चवंदो आहे इहो बि ख़ुदा जे तरफ़ां हुकुम थींदो आहे। बेशक बिलाल बैतुल्लाह जे मथां बीठो, ख़्याल कयो त बिलाल मदीने तैयबा में हुए त अज़ान वारे वक़्तु ही वाक़ियो जॾहिं मको फतेह थियो आहे, उन खां पोइ थियो आहे। मदीने तैयबा में अज़ान वारे वक़्तु जो मुंहुं बैतुल्लाह ॾे। अॼु सरकार ख़ुदि तोखे बैतुल्लाह ते बीहारे बांग थो ॾियाराए, हाणे काॾे मुंहुं कंदे?
चुप करे बीही रहो। अजान में ताख़ीर थी आ, फरमान त बिलाल देर छो कई थी, मुझा साईं जानो था तव्हांजो हुक्म ही आ, बैतुल्लाह जे मथां बीठो आहियां, मदीने में अज़ान चवंदुमि त मुंहुं बैतुल्लाह ॾियो, हाणे काॾे मुंहुं कयां पान महबूब साईं रुख अनवर खे फेराए बिलाल ॾे मुंहुं करे फरमाए त बिलाल अॼु असां ॾे मुंहुं करे, सुभान अल्लाह, अॼु असां ॾे मुंहुं करे चओ सुभान अल्लाह। अॼु अखियूं बिलाल जूं आहिनि, चेहरो मदीने जो मोहर जो आहे। हीअ मोहब्बत आहे जेका ना चीज़ खे चीज़ कंदी आहे, हीअ मोहब्बत आहे उन मक़ाम ते पहुचाए जिते ॿियो पहुची नथो सघे। उमेद आहे त मैदान क़यामत में तुंहिंजो साथ अंबिया अलैहिस्सलाम सां हूंदो, आमीन, तुंहिंजो साथ सिद्दीक़नि सां हूंदो, आमीन, तुंहिंजो साथ शहीदनि सां हूंदो, आमीन, तुंहिंजो साथ सालिहीन जमात सां हूंदो। आमीन। औलाइक मुअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन औलाइक रफ़ीक़ा। इन्हनि जो साथ सोबत क़यामत जे ॾियारे पैगंबरनि सां हूंदी, सिद्दीक़नि सां हूंदी, शहीदनि सां हूंदी, मुबारक खैर मुबारक, मुबारक खैर मुबारक। जो अहांजे हिन पासे हिकु उहा महफ़िल आहे जंहिं महफ़िल में तुंहिंजा आवाज़ मदीने जो मोर ॿुधी रहियो आहे। अॼु दिलबर तौला दुआऊं घुरी रहियो आहे। तुम भी दिल में सच्चो इरादो रखी अचे वेठो आहे, उमेद आहे त ख़ाली न वेंदे। आमीन। इहा महफ़िल अहिड़ी आहे, अज़मत मुस्तफ़ा, शान मुस्तफ़ा, मीलाद मुस्तफ़ा, शान अहल बैत। नबी अलैहिस्सलाम जो मीलाद शरीफ इन में दावत लाइ आया हुआ, वक़्तु कोन हो, काफ़ी अरसे खां वठी मां बीमार हुआ, निकिरी कोन सघां थो, बिस्तरे दाख़िल हुआ, कल्ह अचण जो इरादो कोन हो, राति मां फ़ोन कई हेॾे बाबा मुंहिंजी हालत इहा आहे त रोई वेठा। मुंहिंजो दुआ घुरंदो ख़ुदा अचण जी तौफ़ीक़ ॾे। कहिड़ो मसइलो कान्हे, कहिड़ो मसइलो कान्हे, न न हा, बसि अलाह पाक करम कयो अचणु थियो आहे। हीअ महफ़िल मीलाद मुस्तफ़ा सरकार जे आमद जी ख़ुशी क़ुरान में साबित आहे। मुबारक उन्हनि खे आहे जिन इन्हीअ ॾिहाड़े जो कुझु हस्बे ताक़त सुभान अल्लाह पंहिंजे दोस्तनि अज़न खे घुराए खारायो ऐं महबूब जी शान में इहा महफ़िल मुनक़िद कई वई। उन महफ़िल में हक़ जा नारा हुआ, हक़ जो बयान हो, सरकार जी शान में नातियूं हुयूं। जीअं अॼु तव्हांजे आलू नात ख़ान तमामु प्यारे अंदाज़ में हिकु नातियूं शुरू कयूं। मुंहिंजो त ईमान आहे अॼु सरकार जो रुख हिन पासे आहे, सभिनी खे ॾिसी रहियो आहे। हीअ सभु ख़ुदा जी अता आहे, इन अता में शिरक न आहे, रहमत ई रहमत आहे। इन खे तस्लीम करण वारा ईमान वारा आहिनि, जंहिंजो ईमान कामिल आहे, उन्हनि जो इहो ईमान मदीना वारो साईं ख़ुदा जी अता सां ॾिसी सघे थो। नारे तकबीर। इहो मीलाद सरकार जे आमद जी ख़ुशी कलामुल्लाह में साबित आहे, हदीसनि सां साबित आहे। सहाबा कराम हज़ूर खां बाद ताबईन, तबो ताबईन, हज़रात मुतक़द्दमीन जेके थी गुज़रा सभिनी मीलाद कयो आहे। हज़रत अमरोटी रहमतुल्लाह वॾो कामिल थी गुज़रियो आहे। अमरोटी जमात जो बुज़ुर्ग सां वॾो तवसल हो, अॼु बि आहे। उन पाण फरमाए त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसूल या रसूल अल्लाह। उन वलीअ खे पका त मुंहिंजूं ज़ारियूं, मुंहिंजूं आहूं, मुंहिंजा सलातो सलाम मदीने वारो साईं ॿुधे थो ऐं कुर्ब जा कदम भरे ईंदो आहे। बेशक इहे अॻनि बुज़ुर्गनि जो अक़ीदो हो। अॼु ॾिसो था मुल्क में छा हालत थी पई आहे, कंहिंजो को ख़्यालु आहे, को काॾे आहे, को काॾे आहे। उहा अदा हिन ज़ात सां वास्तो रख, हिन ज़ात खां सवा कुझु बि न आहे। जे आहे त मुस्तफ़ा जी ज़ात सां आहे। उमेद आहे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पाक नबी खे फरमाए थो कुल, जीअं चइबो अदा तूं चओ, अहिड़ी तरह ख़ुदा कुल ए मुंहिंजा नबी हुकुम मुंहिंजो आहे। अॼु ॿुधाइण तूं मोहम्मद मुस्तफ़ा आहे।
कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फ़लयफ़रहू। मुंहिंजी रहमत ऐं मुंहिंजे फज़ल ते घुरिजे अव्हां कजो ख़ुशि थियो, ख़ुशी कयो। खुदा जे फज़ल ऐं खुदा जी रहमत ते क़ुरान बि खुदा जो फज़ल आहे, नबी बि खुदा जो फज़ल आहे। क़ुरान बि खुदा जी रहमत आहे, नबी बि खुदा जी रहमत आहे। पर हीअ महफ़िल आहे मीलाद मुस्तफ़ा सरकार जे आमद जी ख़ुशी, नबी पाक जे आमद जी ख़ुशी। कुल बिफज़लिल्लाह फरमाए त अल्लाह जे फज़ल, अल्लाह जी रहमत ते ख़ुशि थियो। इहा ख़ुशी क़ुरान में साबित आहे। नबी अलैहिस्सलाम खुदा जो फज़ल बि आहे त खुदा जी रहमत बि आहे। अल्लाह फरमाए थो वअल्लमका मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा। ए मुंहिंजा हबीब, जेको तूं न ॼाणंदे तोखे ॼाणाए, जो इल्मु तोखे न हो असां तोखे अता करे। किताब इन्हनि जा लिखनि था त नबी खे हीअ ॼाण न हुई, हीअ ख़बर न हुई। ख़ुदा फरमा त न, जो मुंहिंजो हबीब न ॼाणंदो उन सभु कुझु मां पंहिंजे नबी खे ॼाणाए छॾियो। मां कान मां यकून, जो थी गुज़रियो, जो क़यामत थींदो, इहो सारो इल्मु अल्लाह पाक नबी खे अता फरमाए। नबी जो इल्म भी खुदा जी अता है, नबी जो बरकत भी खुदा जी अता है, नबी जी पाक नज़र भी खुदा जी अता है, नबी जो इराद भी खुदा जी अता है। जॾहिं खुदा जी अता है त रहमत ही रहमत। अल्लाह फरमाए थो वअल्लमका मा लम तकुन तालम, जा ॼाण तोखे न हुई, जो इल्मु तोखे न हो, तोखे ॼाणाए फिरी कोसे छो। वकान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा, तुंहिंजे मथां मां अल्लाह जो अज़ीम फज़ल आहे। यानी नबी अलैहिस्सलाम खुदा जो फज़ल थी आया। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, तोखे आलमीन लाइ मां रहमत करे मोकिलियो। न दुनिया लाइ रहमत, क़ब्र लाइ रहमत, हशर लाइ रहमत। त हज़ूर अलैहिस्सलाम रहमत बि आहिनि त फज़ल बि आहिनि। इन लाइ छा हुकुम फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमून। जो तव्हां गॾु कयो था, माल, मिल्कियत, ज़रो, ज़ेवर, दुनिया, दौलत, जो तव्हांखे हासिल थी थिए, तव्हांखे ख़ुशी हासिल आहे, पर हीअ ख़ुशी जेका मुंहिंजे नबी जी आमद वारी आहे, इन खां वधीक सुभान अल्लाह, जेका अल्लाह पाक तोखे नसीब कई आहे। खैरुम मिम्मा यजमून, इहा ख़ुशी खैर आहे, दुनिया जी ख़ुशी खां वधीक आहे। वधीक ख़ुशी कॾहिं सकरात वारे वक़्तु, हे बि ॾुखियो वक़्तु आहे। ॿी ख़ुशी क़ब्र में, टी ख़ुशी क़यामत जे ॾिहाड़े। सकरात में कहिड़ी ख़ुशी? मोमिन जो ईमान कामिल आहे। मोमिन ते किताब में घणो कुझु लिखियो आहे, पर सरकार पाण फरमाए थी ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही वलदिही वन्नास अजमईन। न थींदो तव्हां अॻे को हरगिज़ ईमान वारो जेसिताईं असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक, औलाद खां वधीक, पीउ माउ खां वधीक न रखंदो। त पतो पियो त मोमिन उहो आहे जेके नबी जी मोहबत आहे, जेके नबी अलैहिस्सलाम जी मोहबत जान खां वधीक, पंहिंजे सिर खां वधीक, पीउ माउ खां वधीक, औलाद खां वधीक अल्लाह पाक तव्हांखे ईमान जी दौलत बख़्शे छॾी आहे। उमेद आहे क़यामत सकरात वारे वक़्त में तुंहिंजे मलाइक ख़ुदा मोकिलींदो। वञो फ़रिश्तो, अॼु मां पंहिंजे ॿाने खे घर खां बेघर कयो थो। इज़ा बलगत तराक़ी, गोघरो मौत जो लॻे थो। कब्र में पूरे कांधी मोटन था। ज़ाहिर मिट्टी जो ढेर आहे, हज़ार मन मिट्टी जा मथो पिया आहिनि, पर फरमाए त क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत, मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां ख़ास। सुभान अल्लाह। ही ॿी महिरबानी क़ब्र में हशर जे जहान इन आसमान सां मिलनि था। ये सभई फ़रिश्ता तौला दुआ घुरनि था, मुंहिंजा मौला तूं ॼाणे तूं आलिमुल ग़ैब आहे, अॼु तुंहिंजो बानो तोखे राज़ी करण ख़ातिर हिकु अहिड़ी महफ़िल में पहुतो आहे जेका नबी अलैहिस्सलाम जी शान में आहे। मुंहिंजा मौला इन जे दुआ क़बूल फरमा, इन जो अचनि क़बूल फरमा, इन जो हशर क़बूल फरमा। अॼु अल्लाह पाक जा मलाइक बि तौला दुआएं घुरी रहिया आहिनि। सुभान अल्लाह। इहा महफ़िल का मामूली न आहे,
यह महफिल कुरानी महफिल ईमानी महफिल नूरानी महफिल रूहानी महफिल तुझे मथा सरकार जो गंज बरसी रहियो आहे रहमत बरसी रही आहे तू वठी रहियो आहे हिन जो पतो तोखे सही तरह तॾहिं पवंदो जॾहिं मौत जा माण्हू ईंदा जॾहिं कबर में कादी पूरे मोटंदा असांखे त ॾुख थो थिए अदा माण्हू मिटनि जा पिया आहिनि पर न मिटी न आहे यादुल जन्नत आहे हदीस पाक में अचे थो पियो त जॾहिं तव्हां उम्रो शरीफ़ करे मदीना तैयबा में अचो था पिया हुकुम 8 ॾींहंनि रहण जो 40 निमाज़ूं बा जमात पूरी करणियूं आहिनि बाबा सलाम खां दाख़िल थींदव साम्हूं मेंबर शरीफ़ आहे उन खां पोइ हज़ूर जो घर आहे विचों जेको हंधु आहे मां बैन बैती व मेंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नत ही मुंहिंजो घर आहे ही मुंहिंजो मेंबर आहे विच वारो हंधु रियाज़िल जन्नत सुभान अल्लाह उहा जन्नत ख़ुदा तोखे कबर में था कंदो पाण हूंदा कब्रुल मोमिन मोमिन जी कबर रियाज़ुल जन्नत आहे जन्नत जे बाग़नि मां बाग़ तकलीफ़ जी हालत आहे मां ॻाल्हाए कोन सघां थो पियो दरूद शरीफ़ हिकु दफ़ो पढ़ंदा सलातो सलाम अलैका या रसूल बड़ी मोहब्बत बड़े प्यार सां सल्लम अलैका या दरूद में छो कमज़ोर थिया हो सल्लल्लाहु ला शरीक हुजे में शरीक इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी नबी बेशक मां अल्लाह ऐं मुंहिंजा मलाइक मोकिलियो था दरूद प्यारे मोहम्मद ते या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा मुंहिंजे नबी ते सलात बि मोकिलियो ऐं सलाम बि सुभान अल्लाह अज बाज़ बंदन जो इनकार है सवा सलात जो सलाम न मोकिलियो सलाम हाज़रत या नबी गायबत या कुरान फरमाए थो पियो दरूद भी नबी ते मोकिलियो सलाम नबी सुभान अल्लाह वेठो तू हिकड़ी ॿी जाइ ते आहे पर तुंहिंजो सलाम बि रोज़ अतर में पहुचे तू हिते सलाम ॾे थो उते मुंहिंजो दिलबर तोखे जवाब ॾे त इहा महफ़िल का मामूली न ये महफिल ईमानी महफिल है उन आशिकन जो शान है जिन सरकार तो पंहिंजा सिर बि कुर्बान करे ॾेखारिया जानियूं पंहिंजूं कुर्बान कयूं माल कुर्बान कयूं वक़्त पंहिंजा कुर्बान करे मिठे साईं खे राज़ी कया अॼु बि तूं पंहिंजा क़ीमती वक़्त सीड़ाए सारनि ते प्यादल हिकु अहिड़ी त कर्म वारी महफिल में शरीक थियो आहे जो मलाइक बि तो लाइ दुआऊं घुरनि था मलाइक भी तोला दुआएं घुरन था बी दुआ मदीना और साईं अस्माओ सलात अहले मोहब्बती मोहब्बत वारो जो दरूद असां ॿुधूं था वो आरिफ़ हम उनखे सुञाणूं था त हिन जी हीअ ज़ात आहे हिन शक्ल जो आहे हे कद जो नंढो आहे हे वॾो आहे हज़ूर जो क़याम गुंबद ख़िज़रा में आहे तूं जागीर जे पासे हिकु बंद जी पाड़ में हिकु ॻोठ में रहे थो उते हिकिड़ो इज्तिमा आहे हिते वेठो आहे इहो तुंहिंजो आवाज़ मदीने मां साईं उते पंहिंजी त गुंबद में ॿुधी रहे सुभान अल्लाह जिन जो आवाज़ सरकार ॿुधे ऐं सरकार बि उन लाइ दुआ घुरे छा न कर हे उहो महबूब आहे उहो महबूब आहे मेराज वारी राति जंहिं राति अल्लाह पाक असांजे नबी खे पंहिंजे दीदार लाइ घुराए मूसा अलैहिस्सलाम जो पंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजा मौला रब अरनी अंजुर इलैक मूंखे क़रीब कर दीदार कराए ख़ुदा फरमाए लन तरानी तूं ॾिसी न सघंदे मूसा जो पंहिंजो अर्ज़ु हिते ख़ुदा पंहिंजे अर्ज़ु नबी घुराए हुते नबी मूसा जो पंहिंजो इरादो आहे हिन दीदार में अल्लाह पाक जो पंहिंजो इरादो आहे तॾहिं सरकार बुराक ते सवार थी आहे वही गॾु हिकु जाइ ते आया आहिनि फरमाइनि था त मूसा अलैहिस्सलाम क़बर में नमाज़ पढ़ी रहियो आहे जॾहिं बैतुल मुक़द्दस तशरीफ़ थिया आहिनि त अंबिया अलैहिस्सलाम आलिम अरवाह जी ॻाल्हि आहे अंबिया अलैहिस्सलाम सिर्फ़ु ॿ जो बीठा आहिनि जा मिसल जी ख़ाली आहे जिब्रील या रसूलल्लाह तव्हां इमाम थियो ही सभु तव्हांजा मुक़्तदी आहिनि हज़ूर साईं उहा नमाज़ पढ़ाए मथे आहे
सत आसमान, कुर्सी, लोहो कलम, सिदरतुल मुंतहा जेका जिब्रील जी जगह है, जॾहिं उते पहुचनि था त सरकार मदीना पंहिंजे कदम खे वधाए थो, जिब्रील कदम खे मोटाए थो। फरमाए थो या अखी, मक्के में गॾु, मदीने में गॾु, बैतुल मुक़द्दस में गॾु, आसमान ते गॾु, कुर्सी ते गॾु, लोहे कलम ते गॾु, हिते छो थो पहुचे छे मुंहिंजा साईं, हाणे मूंखे ताक़त कान्हे, हिकिड़ो कदम वधाईंदुसि त मुंहिंजा पर सड़ी वेंदा। हाणे तूं ॼाण, तुंहिंजो ख़ुदा ॼाणे त महबूब साईं जन उन मक़ाम खां अॻिते हलिया। हुजूर साईं जन बेशक बशर पर बेमिसल, इनकार बशर जो करणो न आहे, इकरार करणो आहे, पर असां वांगुरु बशर न आहिनि। बशर नबी जे मिसाल को इंसान थी सघे थो, जॾहिं मलाक न थी सघा तूं असां कीअं थी सघे। बेशक बेशक हुजूर साईं जन वञी अर्श ते पहुता। जंहिं वक़्तु मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक हुकुम फरमायो हिन जबल जे भरिसां अच, तो मैदान आहे। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ करे थो, रब जी तजली मामूली जबल ते पई आहे। ख़ुदा फरमा जबल खे ॾिसो, जबल करार में आयो त फसाफ़ तरानी, पोइ मूंखे ॾिसी सघंदे। जबल ते नज़र आ, जबल पारा पारा थी वियो, जबल टुकड़ा टुकड़ा थी वियो। खर मूसा साइका, अल्लाह जो पैगंबर जेको अल्लाह सां कलाम थियो आहे उहो ॾिसी न सघे थो ता। खर मूसा साइका बेहोश थी किरी पियो आहे। जॾहिं होश आयो, सुभान अल्लाह, होश आयो आहे, मुंहिंजो महबूब साईं जन इन मक़ाम ते पहुता आहिनि जिथे ॿियो पहुची कोन सघे। बेशक हज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात पाक उहो मक़ाम अर्श मुअल्ला आहे। इन मक़ाम ते जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक मामूली सव ख़ातिर आसमान खे लाहे हेठि कयो, सालनि जा साल रोईंदो रहियो। ॿ ॻाल्हियूं हुयूं, उन ॻाल्हियुनि जे करे कणक जो कणो खाधे शैतान बरगलायो, रब्बना ज़लमना अनफुसना पुकारींदो रहियो, ख़ुदा न बख़्शो। जॾहिं आदम अलैहिस्सलाम जो पोतो तैयार थियो ऐं रूह फूकियो त मूसा अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम उथी वेठो आहे, उथी वेठो आहे। अर्श जे मीनारनि ते लिखियल आहे, हिकिड़े पासे अल्लाह, ॿिए पासे मोहम्मद। ख़्याल कयो, अल्लाह त बेशक आहे, पर इहे मोहम्मद जेको नालो आहे ये बि हस्ती आहे, ख़ुदा जे नाले सां गॾु आहे। उन वक़्तु आदम अलैहिस्सलाम खे उहो वक़्तु यादि आयो, अर्ज़ कयो त मुंहिंजा मौला सदके मोहम्मद जे मूंखे माफ़ी ॾे। ख़ुदा फरमा आदम अञा उन खे मां पैदा ई न कयो आहे, मोकिलियो ई न आहे, तूं कीअं थो आवाज़ हुजे। मुंहिंजा मौला हीअ हक़ीक़त आहे, बसि ख़ुदा जो कसम सही रवायत आहे। आदम अर्ज़ कंदो हुयो, ख़ुदा माफ़ कंदो हुयो, ख़ुदा ख़िलाफ़त जे तासिर ते रखंदो हुयो। उहा ज़ात आहे जंहिंजे मुहाबे ख़ुदा आदम खे बख़्शियो, जंहिं मां तूं असां पैदा थियासीं। अज आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु आदम जी औलाद आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा ताईं जेके पैगंबर आहिनि इहे गवाह आहिनि ख़ुदा जी वदानत जा, ख़ुदा जा गवाह आहिनि, जन्नत जा गवाह आहिनि, जहन्नम जा गवाह आहिनि। इन जी गवाही ॿुधल आहे, मुंहिंजे सरकार जी गवाही ॾिठल आहे। सुभान अल्लाह, ॾिठल आहे, ऐनी गवाही आहे, बेशक बेशक ऐनी गवाही आहे। ख़ुदा जी ज़ात पाक दीदार जेकॾहिं कयो त मदीने वारे सां। सुभान अल्लाह। मूसा अलैहिस्सलाम उन नूर जो ताब नथो सही सघे, दां करे की थो पए, खर मूसा साइका बेहोश थी थो हले त मुंहिंजो साईं उन वक़्त में अर्श जे मथां ख़ुदा घुरायो। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक कलाम सां नवाज़ियो, हुकुम थियो ख़ुदा जो फ़ख़लौना अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तवा। ओ मूसा तो मैदान जुती पंहिंजी ला, पहिरियों गारो थी मूसा जुती ला थी। हज़ूर जॾहिं अर्श जे मथां पहुतो आहे, पेरनि में नाले शरीफ़ हुई। ख़्याल कयो त मूसा खे ख़ुदा हुकुम कयो जुती पंहिंजी ला त मां बि लाहियां थो।
हजूर इरादो रखे थो पियो हुक्म थियो अल्लाह जो मुंहिंजा नबी जुती कंदा मुंहिंजा मौला मूसा को लाराए तो मैं को पाराए तो मुंहिंजा हबीब हो कलीमा तो मुंहिंजो हबीबा कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोई तूर और है अर्श मौला और है ये वो नबी आ उन्हीं जी खुशी आमन जी जंहिंजा कदम अर्श जे मथां पहुता जिनके कदमनि में जुती खुदा पाराए तो मूसा इन्हीं नबी जो तू उम्मती है तू धड़को आने धड़को ना है बेशक न धड़का ओए आन दामन मुस्तफा जी छड़ी जिन जी दिल वारो हथ नबी जी दामन में पुख्तो काम चले हारे असा पर गुनाहगार जो हथों दो सरकार जी पाक दामन आमीन जो आमीन आमीन अली जो आमीन 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 या आमीन या अल्लाह असा जी दामन कबूल असा जी दाह कबूल कर असा के पंहिंजे प्यारे हबीब खां परे आमीन आमीन तकलीफ़ जी हालत आहे नथो मां ॻाल्हाए सघां पियो खुश नसीब आहे खुश नसीब आहे हीअ महफ़िल वॾे कर्म वारी महफ़िल आहे मुंहिंजो त ईमान आहे अॼु तव्हांजा दफ़्तर गुनाह जा धोपी आहे आमीन तव्हांजे दफ़्तर गुनाह जा धोपी आहे इन जाइ ते तुंहिंजे लाइ नेकी लिखजी आई नेकी लिखजी आई क़यामत में इहो सर्टिफिकेट तुंहिंजे हथ में हूंदो अल्लाह जो कसम पुकारींदा या फलान ओ फलान अच के तोला दरवाज़ो जन्नत जो सुभान अल्लाह आमीन जेकर दर खोलींदो त मदीना वारो साईं साईं दुआ क्यों असांजी निस्बत सरकार सां पकी रहे आमीन असांजो वास्तो पको रहे आमीन आख़िरी दम हूंदो उमेद आहे निस्बत वारनि जी ज़बान में कलमो तीअं जारी हो आमीन कब्र में मलाइक ईंदा तोखां पुछंदा जिन जो जवाब ॾींदे मैदान क़यामत में तुंहिंजो साथ तुंहिंजो वास्तो अंबिया अलैहिस्सलाम सां हूंदो सिद्दीक़नि सां हूंदो शहीद सां हूंदो सुलिया सालिह जमा सां हूंदो तुंहिंजो हथ हूंदो पाकनि जी पाक दम आमीन दोस्तों नथो ॻाल्हाए सघां तकलीफ़ जी हालत आहे दिलि ख़ुशि थी आहे इरादो त अञा कुझु ॿियो हुयो जेका आहे त कहिड़ो हिसो मां ताज़ारो तयावत कयो मुंहिंजो मक़सदु लंबो आहे तफ़सीर महीननि जा महीना लिखंदो रहो पूरो न करे सघंदो इहा ख़ुशी का मामूली ख़ुशी न आहे पंहिंजो ख़ुशी कान तो जन्नत ख़रीद कई आहे सुभान सुभान ये नबी अलैहिस्सलाम जो वास्तो तवसल प्यार आहे जंहिंजी मोहब्बत में तू अचे वेही हक़ जो बयान ॿुधे थो क़यामत जे ॾियारे में तोखे अल्लाह पाक पंहिंजे प्रिय खां परे न कंदो आमीन फरमान था दुनिया में जेके जैसा मोहब्बत क़यामत जे ॾियारे वो उन सां गॾु हूंदो अॼु तुंहिंजी दिलि में सची मोहब्बत सरकार मदीना जी आहे त क़यामत में नबी जे पोयां आमीन असांजो धनार पुख्तो आहे धन जो धनार पुख्तो आहे धन सलामत आहे असांजो उहो धनार आहे जो क़यामत में कतारींदो असांजे लाइ ॻोढ़ा ॻाढ़ींदो जॾहिं हीअ आयत नाज़िल थी आहे भले सौफ़ योतीक रबुक फतरदा तुंहिंजो रब क़रीब तोखे ॾींदो एतिरो तूं राज़ी रहंदे उथी बीठा आहिनि कसम खण त वल्लाह मां मोहम्मद के अल्लाह जो कसम जेकर हिकिड़ो मुंहिंजो उम्मती रहिजी वियो जहन्नम में महाराज केॾी हुज्जत आहे ईअं कंहिं पैगंबर जी न आहे जेको त मदीने जे मोहर आहे अदा असां धड़का आहियूं न धड़का न आहियूं असांजो दिलि पर वेठो आहे गुनाह थी थो पए ख़ता थी पए नफ़्स अमारो भिरे थो पियो कॾहिं हेॾे अखिया पर इंशा अल्लाह ताला उन जे एवज़ में तूं हिकु दफ़ो इस्तग़फ़ार पढ़ंदे त लख नेकियूं तोखे मिली सुभान अल्लाह लख नेकियूं तोखे मिली वेंदियूं हीअ उम्मत का मामूली उम्मत न आहे मूसा अलैहिस्सलाम जे वक़्त में ॾुकर पियो मींहुं नथो वसे जानवर उन में तड़पनि था सैयदना मूसा अलैहिस्सलाम 70,000 पंहिंजी क़ौम जा माण्हू बनी साल साण खणी हिकु मैदान ते अचनि था मथे घर आहिनि आहो बुका परेशानी गिरियो अल्लाह खे ॿाॾाइनि था ख़ुदा फरमायो मूसा तुंहिंजे इन कचहरीअ में हिकु शख़्स आहे जंहिं 40 साल मुसलसल गुनाह जा कम कनि इन खे ॿाहिरि कढ त मां बारिश मां ऐलान फरमायो
तो अल्लाह पाक जो ही हुक्म है हिन नाले सां शख्स जे हेतिरा साल गुनाह जा मुसलसल कम कया आहिनि उनखे कढ उहो निकिरी वञे त ख़ुदा बख़्श आहे। हुन ॿुधो ख़्यालु कंहिंजे निकिरां थो सारी ज़िंदगी ख़्वारी नथो निकिरां त मींहुं नथो वसे। हुन पंहिंजे मुंहं खे हेठि करे गिरो शुरू कयो। गिरे कंदे कहिड़ी दर्द वारी दाह कंहिं जेका अर्श जे मथां पहुचे थी पई। बारिश शुरू थी वई। मूसा अलैहिस्सलाम हैरान आहे ख़ुदा जो हे हुकुम आहे उहो त निकितो ई कोन्हे बारिश कीअं। या अल्लाह तुंहिंजे हर कम में हिकमत आहे उहा हिकमत आहिनि रहमत आहे। असांखे एतिरो इल्मु कोन्हे को ही कर्म कीअं कई उहो त निकितो ई गुनहगार कोन। मूसा जंहिंजे करे मां बारिश खे रोकियो आहे उन जे करे मां मींहं को उन जे करे मींहं को सावा ही कलीम जो उम्मती आहे तू हबीब जो उम्मती आहे। कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर है और है अर्श मौला और है। ये कलीम जो उम्मती आहे जे गिरेबान में झाती पाए पंहिंजे गुनाह खे यादि करे ख़ुदा खां माफ़ी वरितई गुनाह त बख़्शिजी आहे बारिश तुंहिंजो शान हुन उम्मत खां वधीक शान आहे। तुंहिंजी दाह मामूली दाह आहे उमेद आहे पंहिंजे गिरेबान में झाती पाए दर्द वारी दाह कंदे ख़ुदा समूरा गुनाह में माफ़। ही कर्म जो वक़्तु आहे दुआ कयो ख़ुदा मूंखे सिहत ॾे। तकलीफ़ हालत आहे फेफड़नि जी कमज़ोरी थी पई आहे डॉक्टरनि चयो शाह साहब जेके तकीर करे थो त पंहिंजे मौत खे छॾे मुंहिंजे मौत अलाह जे हथ में आहे। कुल्ला युहीकुम सुम्मा युमीतुकुम उहो जीअरी दुआ उहो मारी दुआ आहे। चए न साईं महिरबानी करे पंहिंजे आवाज़ खे हल्को रख ॻाल्हाए बि हो जाए ॻाल्हाए तकलीफ़ ई ॾाढी। कल्ह राति हालत सॼी राति मां आराम कोन कयो आहे। मां असर काएं बजे फ़ोन कई आहे फ़ोन काएं बजे कई 5 बजे सुबुह जो फ़ोन कई अज़ान जे वक़्तु त मां तड़पे पई नींगर बि हिते कोन हुजे ॿियो नींगर बि कोन ॿिन्हिनि जा ॿार बीमार कराची में दाख़िल हो इंसान पाण खे पोइ अलाह जो करम थियो मालिक साईं ताक़त ॾिनी गाॾी में अचण त थियो पर गाॾी जी सिट मां सही कोन सघां पियो। हीउ तव्हांजे मथां अलाह जो करम आहे। पंहिंजे अक़ीदे खे सचो कयो ईमान खे मज़बूत कयो। ईमान वॾी नेमत आहे सवा ईमान जे अमल क़बूल न आहे। जे ईमान में नुक़्स आहे त अमल क़बूल न आहे। जे अमल क़बूल आहे अमल जेको आहे मुक़दमा अमल ईमान जेको आहे मुक़दमा अमल जेको आहे मुअख़िर आहे। जे ईमान कामिल आहे त हर नेकी तुंहिंजी क़बूल आहे। जे ईमान में नुक़्स आहे त का नेकी क़बूल न आहे। ईमान लाइ मुफ़्तरनि घणो लिखियो आहे पर सही ईमान छा आहे नबी करीम जी मोहब्बत हदीस ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। न थींदो अव्हां में हरगिज़ कॾहिं को ईमान वारो जेसिताईं असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक न रखंदो पंहिंजे पीउ माउ खां वधीक औलाद खां वधीक वन्नास अजमईन जेके बि सभिनी खां वधीक ईमान नबी जी मोहबत आहे। ईमान मुक़दमा अमल मुअख़िर आहे। जे ईमान कामिल आहे हर नेकी तुंहिंजी क़बूल आहे। जे ईमान में ज़रा नुक़्स आहे त का नेकी क़बूल आहे। नवां फ़र्क़ा पैदा थी पिया अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तुंहिंजा अब्बा ॾाढा आशिक़ रसूल कॾहिं त इलाइक़नि में अहिड़ो को माण्हू हुयो ई कोन को। हा अॼु ढुटनि मुलनि जे पोयां लॻी ईमान पंहिंजे खे ज़ायो छो करे। अरे इहा ढुटा मुला आहिनि जेके नोट जे पोयां आहिनि हीअ जमात अरबी घोट जे पोयां सुभान अल्लाह दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत क़यामत में उहो उन सां गॾु नबी जी मोहबत दिलि में आहे इश्क़ नबी आहे तुंहिंजो हथ हूंदो सरकार जी पाक दामन आमीन। जंहिं दिलि पर तोखे हिते विसारियो उते बि न विसारींदो। इहे दोस्त ठगा जो का विसारींदा। दुआ कयो असांजो अक़ीदो पुख़्तो रहे आमीन एतिक़ाद पुख़्तो रहे आमीन अक़ीदे में गड़बड़ न पवे। ॿुधूं था ख़बरां पूरियूं पूरियूं निकिरूं था पहिरियों शहरनि में चिठियूं मिलनि थियूं हे नबी खे इल्मु न आहे हीअ ख़बर न हुई हीअ बेसर थी। अरे ॿुधा त कहिड़ो इल्मु ख़ुदा खां नबी खे ॾिनो आहे। जो थी गुज़रियो जो थींदो इहो इल्मु अलाह पाक पंहिंजे नबी खे अता फ़रमायो। बेशक मां कान
फमा यकून जो थी गुजरियो जो थींदो जो सारो इल्म नबी जे पाक सीने में आहे ने ते हलऊं वक्त गुजरंदा घणा अजो को इल्म भी नबी के आहे अजो को अचन भी नबी साईं तो जो समझी रहियो आहे अस्माओ सलात अहले मोहब्बत जिनके मोहब्बत आसां सां उहे केर बयान काथे बयान दरूद पढ़न था मां गुंबद खिज़रा में दरूद मुंहिंजो ॿुधां थो पियो वो आरिफ़ुम उनखे मां सुञाणा थो पियो त जिन जी दिलि में सरकार जी मोहब्बत आहे निस्बत मुंहिंजे साईं सां सची आहे ख़ुदा जो कसम तूं वेठो हिन हिकु मैदान में आहे मुंहिंजे साईं जो क़याम गुंबद खिज़रा में आहे उते तुंहिंजो आवाज़ बि साईं ॿुधे थो पियो सभु ख़ुदा जी अता आहे वल्लाह मोती वल्लाह मोती वल्लाह लिख लो मुन्ना वल्लाह मोती वना कासिम मुझे मता खुदा जी अता है बरसी रही आ मां रखा न तो नी के वेरा अज नबी की अता तो अची रही आ दुआ को असान जो वास्तो बारे सरकार सा कायम मैदान में रहे जब समारो उभरे थो शैतान जेको हक को परे करे तो खुदा ने बली बला न को हर मोमिन के अमन में रखे आमीन वो कम खुदा कराए जिसमें खुदा बसा राजी रहे खुदा जो प्यारो नबी बसा राजी रहे दुआ करो तो खुदा असांजे मुल्क के शाद आबाद असांजे मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा न दुनिया जी बुखा न दौलत जी असांखे इहो ख़्याल त मुंहिंजा मौला असांजे मुल्क में करीम जी निज़ाम आमीन ॾिसो था कहिड़ियूं हालतूं मुल्क में आहिनि को इंसाफ़ कोन्हे ग़रीब फिरिया अचनि था अॼु हुते फुरिया हुते खून आहे हुते झाड़ो आहे चरिया थी पाण मुस्लमान लुट जे पियो लॻी ज़ुल्म जा कम कनि था उहदा वक़्तु मथो अचण वारो आहे इन वक़्त खे को झलींदो कोन्हे को केर बि आहे यादि रखो गिरेबान में जाती पाए तौबा कनि तुंहिंजो कमु त बख़्शण मुंहिंजे अलाह जो सच्चन बादल के खुदा कर तो मोटाए ये महफिल मामूली महफिल ना है ये खुदा जी कर्म जी महफिल अज गिरेबान में झाती पाए अखिन में आब आने रोई रोई दुआ घुरो तो उम्मीद है ये तो आवाज़ गुंबद खिज़रा में पहुंची मां दुआ तो घुरा दुआ खां बाद एक दावत तव्हांखे ॾींदुसि क़बूल क़बूल चवंदो साईं चंदो घुरंदो चंदन जी बुख न आहे ख़ुदा में गदा ढूंढंदो आहे पंहिंजे कर्म सां खावां थो पीआं थो खुटे ई नथो मालिक जो कंजो आहे नबी जी पाक नज़र आहे बसि इहो अर्ज़ु आहे अॼो की नमाज़ ॿिए पारी वारी मां सां गॾु बाक़ी ख़ुदा तो अॻिते तौफ़ीक़ ॾींदो अॼो की नमाज़ गॾिजी पर नालो लिखा वज़ू न आहे पाणी घणो पाणी न आहे वॾी सहूलियतूं आहिनि असांजे दीन में असांजो दीन सचो आहे नबी बि सचो त दीन बि सचो आहे त अॼोकी नमाज़ ॿिए पारी वारी असां नालो पंहिंजो लिखा आहे दफ़्तर में नालो लिखी वियो क़यामत में यार तो परे न करे बाक़ी वक़्तु बाक़ी उमिरि जा अलाह पाक तो तौफ़ीक़ ॾींदो उमेद आहे जेकॾहिं अॼोकी नमाज़ क़बूल आहे त कॾहिं बि नमाज़ घुसंदी कान्हे आमीन आमीन मां दुआ थो घुरां दुआ खां बाद अज़ान थींदी अज़ान खां बाद नमाज़ थींदी हिन जमात लाइ मानी तयारु कई अथव यको हली हा अलाह जो कर्म गंज आहे ख़ुदा अलाह पाक ॾींदो रहंदो हिन गुनाहगार लाइ दुआ घुरो मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे 7 साल थींदा ऑपरेशन करायो बाईपास 7 साल में ख़ुशि रहियुमि हाणे दिलि में सूर थो पैदा थिए अस्पताल दाख़िल थियुमि डॉक्टरनि शाह साहब तव्हांजी रग हिकु रहिजी वई आहे जेका न कटी वई आहे पोइ चयां रग जेके हूंदी बि तव्हांखे आज़ादु आहे जे न हूंदी बि तव्हांखे ॾुखु आहे मुंहिंजो कीअं रग जेके हूंदी न कटिबी वधीक हालत ख़राबु थींदी जे कटींदासीं त तव्हां ऑपरेशन सही न सघंदो पोइ जेका दवा हल्की सल्की खाओ था वक़्तु पंहिंजो पूरो कयो दवा हले थी दुआ कयो त ख़ुदा में कमु शिफ़ा ॾे हिन वक़्तु ॻाल्हाइण जी का तौफ़ीक़ न इहे मालिक जा कर्म आहिनि तुंहिंजे कर्मनि ते मां आवाज़ु आंदो त अॼोकी महफ़िल रसूलुल्लाह जे आमन जे मोहबत में शान में आहे इहा महफ़िल मीलाद क़ुर सां साबित आहे फल यफ़रहू
फल रफ़रहू मुझे फरत खुश तो मुझे रहमत खुश तो नबी करीम खुदा जो फजल बिया तो खुदा जी रहमत बियाए ताजो की खुशी नबी जा आमन जी खुशी आई फल यफ़रहू वो खैरुम मिम्मा यजमऊन जो तहां गड क्यों था धन दौलत माल मिलकत केडी न तहां खुशी आ पर या खुशी घटिया ये खुशी वधीक जेका खुदा तव्हांखे नसीब किया ये खुशी जो नतीजो सकरात मिल सने ये खुशी जो नतीजो कबर मिल सने जंहिंजो नतीजो हशर जे मैदान में सने के काथे हूंदा तो सरकार जे आगोश में हूंदे सरकार जे भाकुर में हूंदे सरकार जे कदमनि में हूंदे अल्लाह पाक तुंहिंजा अचण क़बूल करे रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाह मग़फ़िर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़ी दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिन नार अल्लाहुम्मा इग़फ़िर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इस्रन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसरना अलल क़ौमिज़ ज़ालिमीन फंसरना अलल क़ौमिश शयातीन फंसरना अलल क़ौमिल हसीन मौला कायनात जा खालिक ए मालिक माबूद मक़सूद सदक़े पंहिंजे शान जे हिकड़ाई जे मुंहिंजा मौला प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा जे मुहाबे असांजी हालत रहम फरमा असांजा हथ क़बूल फरमा अर्ज़ क़बूल फरमा असांजे हालत करम कर रहम कर बाक़ी ज़िंदगी पंहिंजी रज़ा में करे छॾ मुंहिंजा मौला असांखे कल ख़ताउनि जी माफ़ी मिले असांखे नाम में दिलि रखो असांजे दर्द जी दाहूं क़बूल फरमा अॼु असांजूं आहूं असांजा सॼा मदीने तैयबा में पहुचा आमना जे लाल वटि पहुचा बतूल जे बाबे वटि पहुचा हसनैन करीम जे नाने वटि पहुचा बुराहूं बेकार सिर ते गुनाह जा बार खणी आया हूं असांखे ख़ाली न कर असांजी दिलियूं आबाद कर अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक या हय्यु या क़य्यूम बेरहमतिक सगीर मुंहिंजा मौला पंहिंजे पैरनि जे मुहाबे मुंहिंजा मौला करबला जे शहीदनि जे मुहाबे मुंहिंजा मौला हुसैन जे खून जे मुहाबे मुंहिंजा मौला अली असगर जे खून जे मुहाबे अली अकबर जे खून जे मुहाबे बंदर पाक जे मुहाबे नबी जे साहबनि सजन सादकनि नेकनि शहीदनि जे मुहाबे मुंहिंजा मौला हथ क़बूल फरमा दर्द जी दाहूं क़बूल फरमा असांखे ख़ाली न कर असांखे पंहिंजे करम में नवाज़ पंहिंजे फज़ल में नवाज़ असांजे मुल्क जी पारत थी असांजो मुल्क आबाद रहे आलम सलाम जी पारत थी सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबिना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन बिजाहि सय्यदुल मुरसलीन रहमतल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु या हबीबल्लाह अल्लाहु अकबर अल्लाह अशहदु अल्ला